खैरपुर रिपोर्ट अब्दुल रज़ाक शहर कुंभलक फ़कीराबाद टाउन कमेटी के चेयरमैन सराय निसार हुसैन ख़ास केली मुहर्रम अल हराम के हवाले से पहिरें मुहर्रम अल हराम ते पंहिंजो कयल वाइदो पूरो करे छॾियो। 5 मुहर्रम खां 9 वार्डन में मस्जिद इमाम बारगाह ऐं अलम पाक ते स्ट्रीट लाइट सोलर लाइट लगाइण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। हुन खां अलावा सफ़ाई सुथराई पिणु कराई वई आहे। मुहर्रम अल हराम जे हवाले सां अमन अमान जी सूरत हाल ते पिणु गौर वीचार कयो। चेयरमैन फ़कीराबाद सराय निसार अमन ख़ास करे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी कोशिशि आहे त मां फ़कीराबाद जे अवाम जी ख़िदमत करियां ऐं उन्हनि खे हर सहूलतूं ॾियां। इंशाअल्लाह मुहर्रम अल हराम खां बाद तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो वेंदो, रिकॉर्ड तरक़ियाती कम कराइबा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। ये मुहर्रम शरीफ जो महीनो आहे ऐं टाउन कमेटी फ़कीराबाद पहिरीं मुहर्रम को वठी सफ़ाई सुथराई जो कमु हले पियो, झंग कटाई जो कमु हले पियो ऐं लाइटिंग जो असां काउंसलर्स जे थ्रू सभिनी खे लाइटिंग अलमन लाइ इमाम बारगाह लाइ ॾेई छॾियोसीं। असां वाइदो कयोसीं सोलर स्ट्रीट लाइट लॻाइण जो। सोलर स्ट्रीट लाइट सभिनी अलमन में, इमाम बारगाहनि में ऐं मस्जिदनि में, ऐं उहो कल्ह खां वठी 5 मुहर्रम खां असांजो सिलसिलो शुरू थी वियो आहे। ऐं जंहिं माण्हू खे, जंहिं बि अवाम जे कंहिं बि बंदे खे, अवाम जे नुमाइंदे खे ज़रूरत आहे ऐं पंहिंजे इमाम बारगाह लाइ, मस्जिद लाइ, उहो फ़कीराबाद टाउन कमेटी ऑफिस में अची पंहिंजी दरख़्वास्त ॾियनि ऐं असांखां उहा शइ वठनि। ऐं तव्हां ॾिसो था त हिनमहिल असांजी सॼी टीम जेकी आहे उहा हिते मौजूदु आहे हिन कमु करण लाइ। ऐं असां तव्हांजे इंतज़ार में, अगरि कंहिंजो कोई कमु रहिजी वियो आहे त उहो असांखे ॿुधाइनि। अॼु असांजी टीम अॼु बि उन ग्राउंड ते मौजूदु आहे, उहा कमु हले थो पियो। महिरबानी।